या गाल विधी आहे त सुमण जे बजाए बिस्तरे जे बजाए होटल ते वियण जे बजाए छक्के ऐं शतरंज या ॿियूं जेके रांदियूं आहिनि या क्रिकेट रांद छॾे वञ अब्दुल गफूर जे घर में मां अल्लाह अल्लाह जे रसूल जे ज़िक्र वारी महफ़िल हले पई उनमें परा परा आलम पंध करे अवां खे अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र ॿुधाइण आया आहिनि ऐं बाना वञी उनमें शरीक थी त मां तुंहिंजे कदम कदम ते ॾह नेकियूं ॾह गुनाह माफ़ फरमाया। इहो तव्हां असां हिते आया आहियूं यकीनन इहो तव्हां असांजी मजाल न आहे रब तो असांखे हिते आंदो आहे रब जो तव्हां सां असां सां भलाईअ जो इरादो थियो आहे तॾहिं त हिन रहमतन वारी घड़ियुनि में तॾहिं त हिन बाबरकत अज़ीम महीने में हिन बाबरकत महीननि में ॿियूं रांदियूं छॾ आहे नरम गरम बिस्तरा छॾ आहे तव्हां असांखे ही ज़िक्र ॿुधाए रहियो आहे इहो रसूलुल्लाह जी निगाहे रब जी करम नवाज़ी आहे। असां तव्हां नसीब वारा आहियो अञा बि ॻाल्हि परे कान वई आहे जेसिताईं मुंहिंजो आवाज़ पुॼे थो अवां चाहियो था त रब असां ते राज़ी रहे असांजे कणकनि में बरकतूं पवनि असांजे कारोबार में बरकतूं पवनि त नरम बिस्तरो छॾ अच इन अल्लाह जे ज़िक्र वारी महफ़िल में ॾिस त अल्लाह पाक तो ते राज़ी थिए थो या नथो थिए। ही असांजी जेकी अॼु महफ़िल आहे असांजे प्यारे बिरादरम अब्दुल गफूर जे तरफ़ा ईसाले सवाब जी महफ़िल मरोम मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह ताला अलैह जेको उन जो जांटो हो उनखे ऐं मोहम्मद हाशिम जी मरोमा घरवारी खे ऐं हिन मियार के हिन इलाइक़े जा ॻोठ मोहम्मद याकूब जा जेके ॿिया मरोमेन आहिनि मरोमात सभिनी खे ईसाल सवाब पहचान ख़ातिर ही प्रोग्राम रखरायो मुनक़द कयो वियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त असांजो कदम ब कदम दुआ ब दुआ लफ्ज़ ब लफ्ज़ हिया ज़िक्र वारी महफ़िल जंहिंमें इफ्तार थी जंहिंमें नंगर थियो अल्लाह पाक हर लुक़मे जो सवाब उन मरोमेन खे अता फरमाए अल्लाह पाक उन्हनि जी क़ब्र खे मुनव्वर फरमाए प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए करो ने रहमत जा मींहं वसाए असां अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे यकीनन हिन महफ़िल जो सवाब पोइ हिन महफ़िल में अल्लाह या अल्लाह जे रसूल जो ज़िक्र थींदो आहे चाहे उहा मोहब्बत रसूल हुजे चाहे उहो ज़िक्र रसूल हुजे चाहे उहो क़ुरान जो शान हुजे चाहे उहो रमज़ान जो शान हुजे मुंहिंजा प्यारा दोस्तो मुकम्मल जेको सवाब अल्लाह पाक उन्हनि खे क़ब्र में अता फरमाईंदो आहे। अब अक़ीदो आहे या न जंहिंजो अक़ीदो हथ खणी चवे असां अहले सुन्नत वल जमात वारनि जो अक़ीदो आहे। इन मौके ते मूंखां पहिरियां अब्दुल अज़ीज़ क़िबला साईं गुलाम हैदर तमाम सुहिणे प्यारे अंदाज में अवां असांजे साम्हूं अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र दुआ जे मुतालिक दुआ जो शान अवां जी ख़िदमत में बयान कयो। अल्लाह पाक साईं अल्फाज मरोमेन जे हक में कबूल फरमाए साईं जे इल्म में बरकत अता फरमाए इन्ही जे सदके अल्लाह पाक असां जे इल्म में भी वाधारो फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो मुखां उन खां अॻु में असांजो प्यारो नात ख़ान साईं मोहम्मद नवाज़ ऐं अदा अरबी ऐं फ़कीर मोहम्मद हसन भी सुहिणियूं नातूं ॿुधायूं अल्लाह पाक उन्हनि जे आवाज़नि में बरकत अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो मूं टे आयतूं मुख़्तसर टेम में इंशाअल्लाह माने व जामे व माने जेकी मुख़्तसरन मोटियूं ॻाल्हियूं अवां जी ज़हन में विहारे पंहिंजी जॻह वठंदासीं। अल्लाह पाक मुंहिंजो ॿुधण बुधाइण पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांजी हाज़िरी उन्हनि मरोमेन जे हक़ में कबूल फरमाए। पर जेके तव्हां विच खाली करे वेठा आहियो तव्हां थोरो वेझो अचो त अवां जी सुभान अल्लाह मुंहिंजे कननि ताईं पहुचे मुंहिंजी दिलि खुले अवां खे खोले अल्लाह जी रसूल जी मोहब्बत ॿुधायां। अब ॿुधंदो न त पोइ हटी अचो छो अॼु तव्हां असां खां परे वेंदो क़यामत जे ॾियारे असां खां परे रहंदो।
असां खां अॼु परे रहंदो क़यामत जे ॾियारे नबी पाक अलैहिस्सलाम फरमाए मन अहब शैन फअक्सर ज़िक्रुहु ऐं जेको जंहिंसां मोहब्बत कंदो उनजो अक्सर ज़िक्र कंदो आहे ऐं जेको जंहिंसां मोहब्बत कंदो दुनिया में उहो क़यामत जे ॾियारे बि बरोज़े क़यामत बि उन सां गॾु हूंदो। अॼु तव्हां असांजो कारोबार सां मोटर साइकिल सां गाॾीअ सां बनीअ सां जहिड़ी शइ सां प्यार आहे क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदे पर नबी अलैहिस्सलातो सलाम सां प्यार आहे आशिक़ ऐं पतन परवानो आहे त रसूलुल्लाह सां गॾु हूंदी निमाज़ सां प्यार रोज़े सां प्यार ज़कात सां प्यार खैर खैरात सां प्यार हबीबन करीमन अलैहिस्सलातो सलाम फरमायो चाहे उहो रुपयो हुजे चाहे उहो आई जी सूरत हुजे बकरे जी सूरत हुजे क़यामत जे ॾियारे उन शख्स सां उहो सदको गॾु हूंदो उहा निमाज़ गॾु हूंदी उहो रोज़ो गॾु हूंदो उहो आलम उन सां गॾु हूंदो। अॼु तव्हां मूंखे वेझो वियो तव्हां असां आलमनि खे वेझा थींदा त इंशा अल्लाह बरोज़े क़यामत असां ऐं तव्हांजो साथ गॾु हूंदो। पुलसरात हिकिड़ो आलम गुज़रे पियो हदीस में आहे त हिकु गुनाहगार आहे कॾहिं किरे थो कॾहिं उथे थो कॾहिं लड़खड़ाए थो मुंहिंजा प्यारा हेठि जहन्नम में नियारे थो बरंदड़ बाहि आहे ही उहा बाहि आहे जंहिंखे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम खे रब फरमायो त दुनिया जे मथे माण्हू रद पचा कंदा लिहाज़ा जहन्नम मां बाहि जो टुकड़ो खणी आ। जिब्रील अमीन अर्ज़ मौला मां केतिरो टुकड़ो जहन्नम खां बाहि जो आणिया अल्लाह पाक फरमायो अर्ज़ कई मौला खारक जी गुठड़ी रब फरमायो मूंखे पंहिंजी करीमियत जो कसम आहे मूंखे ज़ुल जलाल जो कसम आहे ऐ जिब्रील जेकॾहिं का खारक जी गुठड़ी जेतिरो तूं बाहि दुनिया में खणी ईंदे आसमान पिघलजी वेंदो ज़मीन पिघलजी वेंदी मौला पोइ अधु गुठड़ी खणी अचां जहन्नम खां बाहि जी रब फरमायो मूंखे रबूबियत जो कसम आहे मूंखे उन नबियन जो कसम आहे जिन खे मां बरहक नबी बनाए मोकिलियो आहे ऐ जिब्रील ही आसमान बरसात वसाइण छॾे ॾींदो ज़मीन गाह उगाइण छॾे ॾींदी मौला पोइ अल्लाह पाक फरमायो जेको बाहि खां पतंग उॾामंदो आहे न अब पतंग सम्झो था न चिंगारी चवंदा आहियूं असीं पतंग चवंदा आहियूं सिंध वारा इहो पतंग जेतिरी जेकी बाहि आहे सो बि डायरेक्ट दुनिया में खणी न वञ जहन्नम खां इनखे 70,000 दरियाहनि में टोबो ॾेई धोई पोइ दुनिया जे मथे खणी वञ जॾहिं इन बाहि जो इहो आलम आहे त जहन्नम जी बाहि जो छा जेके 70,000 मरतबा रहमत वारे पाणीअ में हौज़ कौसर मां धोई करे जिब्रील हिन दुनिया ते खणी आया उन बाहि ॾांहुं निहारींदो त किरंदो पोइ मुंहिंजा प्यारा दोस्तो जहन्नम में किरंदो हिकु आलम दीन उतां खां पुलसरात खां गुज़र थींदो त उहो ई गुनाहगार मथे निहारींदो सॾकंदो ओ साईं गुलाम हैदर हेठि निहारींदो साईं मूं तोखे वुज़ू करायो हो मूं तोखे मानी खाराई हुई बेली खुदा के मन अज दुआ घुर अल्लाह पाक ने जहन्नम मां मूंखे छुटकारो अता फरमाए अल्लाह गुलाम इधर दुआ घुर मौला हिन मूंखे मानी खाराई या मूंखे कपड़ो वठी ने या मुंहिंजी का खिदमत कई कहिड़ी क़िस्म जी खिदमत कई मालिक मुंहिंजा हथ हिन जे हक़ में क़बूल कर मुंहिंजा दोस्तो रब फरमाईंदो ही जेको इमामो ॿधी अब हेॾे यार मोॾा ही इमामो जेको ॿधी तूं निमाज़ पढ़ाईंदो ऐं रसूलुल्लाह जी पग इहो खोल इनखे हेठि छॾ मौला ही उहा वादी आहे जो सहाबन हिकिड़े ॾींहुं आवाज़ ॿुधो या रसूलुल्लाह ही आवाज़ छाजो आहे अल्लाह जे हबीब फरमायो ही आवाज़ उन पत्थर जो आहे जेको 70,000 साल पहिरीं मलाइकन जहन्नम जे तरे चेक करण अब खूह में कोई पथरी उछलाईंदा आहियूं न केतिरो ओनो खूह आहे ईअं उन मलाइकन उन वेल वादीअ में पत्थर उछलायो जेको 70,000 साल खां बाद अॼु वञी तरे ते किरियो आहे अॼु वञी हेठि किरियो आहे उनजो आवाज़ मौला उन वादीअ में ही मुंहिंजो 10 वाल पटको छा कंदो रब फरमाईंदो खोले छॾण तुंहिंजो कमु आहे पहचान मां रब करीम जो कमु आहे पोइ उहो उन में हथ विझंदो तो ॾिठो हिन ॾिठो 70,000 माण्हू उनखे चुमड़ी पवंदा को टंग में को कन में ही आलम दीन अर्ज़ को मौला मूं हिकिड़े जी सिफारिश कई ये सभई चुमड़ी पिया रब फरमाईंदो उन हिकिड़े खे हुननि हथ विधा उन्हनि जे सदके सभिनी खे छिके ॿाहिरि कढी जन्नतुल फिरदौस में वठी
वधीक आलमन जी फजीलत में तो ना पर आलमन के वेजा थियो उनन सा मोहब्बत कयो बियो अमल ना है मन इनन जी मोहब्बत अवा के बरोज़े कयामत छोटकारो ॾियारे बुलंद आवाज सा का भी ज़बान खामोश न रहे मुझे महबूब करीम जी मथा सलाद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सफरो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान बारो अल्लाह पाक जी ज़ात बाबर का फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह चो सुभान अल्लाह हिय बई हथ खणी जो सुभान अल्लाह छो जडे क़यामत जी ॾींहुं हे हथ ॻाल्हाइन हर उज़ू ॻाल्हाईंदो तुझे खिलाफ पर हे ॻाल्हाइन त अर्ज़ कन मौला अब्दुल गफूर जे घर में वही तुझो कुरान ॿुधी असां वाके बुलंद थिया हुआसीं इन लाइ अवां खे हथ खणाया थो न त शौक़ न आहे हथ खणो त इहो क़यामत ॾींहुं गवाही ॾियनि त असां शान मुस्तफ़ा में उथियासीं असां शान क़ुरान में उथियासीं। अल्लाह पाक जी ज़ात बाबरका फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ऐ मुंहिंजा हबीबा पंहिंजे पाक तर्जमान ज़बान सां उन्हनि खे फरमा उन्हनि खे चो जे कॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत करण चाहियो था त ऐ मुंहिंजा उम्मतियो सभ खां पहिरियां तो रसूलुल्लाह जी पैरवी कर तो रसूलुल्लाह जी इताअत कर जो सुभान अल्लाह। इताअत असां वटि न आहे असां मुस्लमान आहियूं नमाज़ असां वटि न आहे असां मुस्लमान आहियूं रोज़ो असां वटि न आहे असां मुस्लमान आहियूं ज़कात असां वटि न आहे असां मुस्लमान आहियूं मुंहिंजा प्यारा हज असां वटि न आहे मुस्लमाननि वारा कम असां वटि न आहिनि असां मुंहिंजा प्यारा मुस्लमान आहियूं सिर्फ़ नाले वारा मुस्लमान आहियूं 15 शबान अचे त असां फटाकन में तैयार आहियूं असां उन्हनि खे फटाकन वारी ईद सॾियूं जेकॾहिं वाणियुनि जो त्योहार अचे होली अचे त असां उन जे लाइ चऊं त ईद साॻी होली साॻी ईअं पिया चऊं इहा कहिड़ी असांजी मुस्लमानियत आहे असां अॼु काफ़िर मुस्लमान में को फ़र्क़ु न रखियो आहे अल्लाह जे हबीब फरमायो मुस्लमान ऐं काफ़िर में निमाज़ जो फ़र्क़ु आहे जे ॾाढ़ी तोखे न आहे निमाज़ तोखे न आहे नमाज़ नथो पढ़े त वाणीअ खे बि ॾाढ़ी न आहे उन वटि बि निमाज़ न आहे फ़र्क़ु कहिड़ो मुंहिंजा प्यारा असां सॾाईंदा आहियूं मुस्लमान पर रसूलुल्लाह जी मोहब्बत न आहे रसूलुल्लाह जी इताअत न आहे रसूलुल्लाह जी फरमा बरदारी न आहे अचो तव्हां खे आऊं अल्लाह जे महबूब जे ग़ुलामनि जी ज़िंदगी ॿुधायां त उहे केॾा न बेताब हूंदा हुआ उहे केॾा रसूलुल्लाह जी मोहब्बत में गिरफ्तार होंदा तॾहिं त अल्लाह पाक उन्हनि जो एतिरो मक़ाम रखियो आहे जो अल्लाह जे नबी फरमायो जेको घटि में घटि मुंहिंजो साहबी आहे जंहिंजो दर्जो उहो हबशी जंहिं हज़रत अमीर हमज़ा खे शहीद कयो अमीर हमज़ा जो मुंहिंजा प्यारा कन वग़ैरह शहीद कया उन जॾहिं इस्लाम आंदो रसूलुल्लाह जे साम्हूं ईंदो हुयो अल्लाह जा हबीब फरमाईंदा हुया त रब तुंहिंजा गुनाह त माफ़ फरमाया पर मुंहिंजे साम्हूं न ईंदो कर छो त मूंखे मुंहिंजो चाचो अमीर हमज़ा यादि ईंदो आहे इन जे लाइ उहो घटि में घटि सभु साहबनि खां दर्जे में हो पर रसूलुल्लाह फरमायो उन सहाबी जो शान ही आहे जो आवाज़ सोन भरे ज़मीन आसमान भी सोन सां भरियो
पोइ तव्हां ख़ैरात कयो। पर मुंहिंजे सहाबीअ जी ख़ारक जी गुठड़ी मथां सनड़ी सनड़ी बारीक बारीक खल्ला उहो लाहे अल्लाह जी राह में ख़ैरात कंदो आ। त मुंहिंजे महबूब फरमायो मुंहिंजे गुलाम जी उहा ख़ैरात अवां जे रूए बर ज़मीन ख़ैरात खां भली आहे। यो छो उन्हनि जो मर्तबो रखियो अल्लाह पाक, छो उनजो रुतबो रखियो? इन जे लाइ जो उन्हनि रोज़ा भी रखिया, उन्हनि अल्लाह पाक जी महबूब जी पैरवी कई। 17 रमजान जो ॾियारो हुजे, बदर जो मैदान हुजे, न अपने जान की खातिर न अपने माल के खातिर, न अपने जान की खातिर न अपने माल के खातिर वो मैदान में निकल आए, फकत ईमान की खातिर वो मैदान में निकल आए, फकत ईमान की खातिर। उन्होंने जा ईमान जबल वांगुर मजबूत हुया, तॾहिं त अल्लाह पाक उन्हनि जो रुतबो रखियो आहे जो उन्हनि रसूलुल्लाह जी इताअत कई। मुंहिंजा प्यारा शान नुज़ूल ही आ त मदीनतुल मुनव्वरा में मुनाफिक चवंदा हुआ, अब आहिनि या न? मुनाफिक हर दौर में आहिनि। उहे चवंदा हुआ असांखे रसूलुल्लाह जी ज़रूरत नाहे, माज़अल्लाह असांखे अल्लाह जे महबूब जी ज़रूरत नाहे, असां डायरेक्ट अल्लाह सां मोहब्बत कयूं था। न पर असां चवंदा आहियूं त एक अरब के आदमी ने बोले बाला कर दिया, एक अरब के आदमी ने बोले बाला कर दिया, खाक के जर्रों को हमदोश सुर्रिया कर दिया, खुद न थे जो राह पर औरों के हादे बन गए, क्या नजर थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। उन्होंने ईअं मदीनतुल मुनव्वरा में बोली फैलाई। मुझे प्यारा चवण लगा रसूलुल्लाह जी जरूरत नाहे, असीं त डायरेक्ट अल्लाह के प्यारा आहियूं। रब फरमायो मुझा महबूब इन्हनि खे चओ न अवां ईअं डायरेक्ट रब खे पुॼी नथा सघो, अवां डायरेक्ट विलायत जो मकाम हासिल नथा करे सघो, अवां डायरेक्ट अल्लाह जी मोहब्बत हासिल करे नथा सघो जेसि ताईं तो रसूलुल्लाह जी पैरवी न कन, जेसि ताईं तुंहिंजे कौल ऐं फेर जे मथां न हलनि, तेसि ताईं हबीबा इहे कम हक़ मुस्लमान नथा थी सघनि। त दीन में मोहब्बत शर्त अव्वल आहे। मुंहिंजा प्यारा सहाबी रसूल सभी जो सुभान अल्लाह सलात पर ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान बारो मदीने पाक जो शहरा वो रहमत नवारो आ जो सल्ता नूर जा बादल वसल्ता नूर जा बादल सदा दाइम मदीने में वसल्ता नूर जा बादल सदा दाइम मदीने में है खुशी में खुल्क आसारी। अदा मदीने में सब माण्हू खुश हूंदा आहिनि, दुख पाकिस्तान में तकलीफ़ूं ॿियनि मुल्क में, पर खुशीअ में खुल्क आसारी न गणती गम मदीने में
वसल था नूर जा बादल खणी नेण के नील निहारण खुश नसीबिया वसल था नूर जा बादल अल्लाह जे हबीब जो गुलाम वार उन जा खंडरिया प्याइन मुडे न्यार दोस्त तवज्जा सां गाल बुध मता सुबाने ओ तोखा को पुछे त मौलवी साहब छा थी चयो रुगो मुस्कुराए नच जा त सुर भलो हो चई छा थे या मुखे का खबर ना आहे तवज्जा मुडे कर खा पी भले पर मुखे भी मोट दे सुभान अल्लाह सा मुझा प्यारा दोस्तो वो साहबिया वार खंडरिया प्याइन कपड़ा लीड़ो लीड़ो खस्ता हालता वारन में मिट्टी आए मुझा प्यारा अखिल में लुढ़क रोई दो मदीने में आयो अल्लाह जे हबीब जी दरबार में आयो चवंदो आयो दर दर मार वंदो वता हे माण्हुन खामा पुछंदो वता अदा वने को मदीने त सलाम ॾिजा है वने को मदीने तो सलाम ॾिजा चओ दर दर मां रोवंदो वता माण्हुन खां मां पुछंदो वता अदा बेले वारा वने को मदीने तो सलाम ॾिजा जॾे खां चो मां ॿार आया तने खां चो मां त्यार आया वञी को मदीने चवे है दर दर मां रुलंदो वता अदा म्यार के वारन खां पुछंदो वता यार वञे को मदीने त सलाम ॾिजा सुभान अल्लाह इन शेर ते हिकड़ी गाल याद आई उन आशिक जी पर बाद में अवा के बुधाए दो पर मौजू हले तो पियो अल्लाह जे हबीब जी दरबार में आयो रसूलुल्लाह भाकुरन में झलियो मुझा गुलाम केर विड़ियो आ कहीं तो के मारियो आ मुझा प्यारा दोस्तो अर्ज कहीं आ रसूलुल्लाह न मूसा केर विड़ियो आ छा थियो आई घर वारन ढोड़ाए ॿाहिर कढियो आ न साई ॿाहिर विड़ाइन न साई पो तोखे मथे जो सूर न साई पोए तोखे तपा न साई केड़ी गाल तोखे परेशान कयो आए ओ मुझा प्यारा नमाज़ू पढ़ी मुसलमान सदाइण वारा या पतन ते वही करे मुसलमान सदाइण वारा या छक्के जी रांद खेडे करे मुसलमान सदाइण वारा या क्रिकेट जी ग्राउंड में पान के सिंगार वाला जवान तू मुसलमान सदाए तो न मुसलमान ओए हुआ मुझा प्यारा रसूलुल्लाह फरमायो बाबा बुधाए कोई केड़ी परेशानी आ हालांकि रसूलुल्लाह के खबर आ हिन सा ही परेशानी लायका पर गाल तवा असा ताई कीअं पहुचे बेले में गाल या कीअं पहुचे आखिरी ज़माने ताई गाल कीअं पहुचे अल्लाह जे महबूब फरमाए मुझा गुलाम दे खबर कहीं तोखे तकलीफ ॾिनी आ रोई करे अर्ज़ कई या रसूलुल्लाह न बुखारा न तपा न मथे में सूरा न केवड़ियो आ पोइ वार खंडरिया प्याइन या रसूल अल्लाह बड्याड़ा थियाइन मूं सिर्फ तुंहिंजो दीदार नाहे कयो समझ में ॻाल्हि अचे हबीबा सिर्फ मूं तुंहिंजो दीदार कोन कयो इन दीदार मूंखे परेशान करे वेठो आहे बनियारा थिया या रसूल अल्लाह मूं तोखे दीदार कोन कयो आहे इन जे लाइ मुंहिंजा प्यारा मुसलमान ॿारो अल्लाह जे महबूब भाकुर में दिले फरमायो ओ मुंहिंजा गुलाम तो रसूलुल्लाह सां मोहबत कई आहे तो रसूलुल्लाह सां प्यार कयो आहे मां रसूलुल्लाह तो फरमाया बरोज़े क़यामत मां रसूलुल्लाह सां गॾु हूंदे मुझा प्यारा मुसलमान ॿारो उन महफ़िल में हिकिड़ो ॿियो गुलाम थी बीठो या रसूल अल्लाह असां तव्हांखे हिते नथा ॾिसूं परेशान थियो पऊं पर मुंहिंजा प्यारा महबूब असां
रब्बुका मकामम महमूदा। ऐ मुझा हबीब अन करीब अल्लाह पाक उन मकाम महमूद ते तव्हां खे फाइज फरमाईंदो। मुझा हबीब तव्हां आला दर्जे में हूंदा, तव्हां मथे हूंदा, असां तव्हां खे कीअं पायूं? अल्लाह जे महबूब फरमायो 3 मकाम हूंदा। घणा मकाम? 3 मकाम हूंदा जिन ते मां रसूलुल्लाह अवां खे मिलंदो सा। पहिरियों मकाम जॾहिं गुनाहगार मुंहिंजा उम्मती कब्रनि मां उथंदा, गुनाहनि जूं भरियूं खणी रोईंदा रोईंदा महशर जे मैदान में ईंदा। पोइ उहे मुंहिंजा प्यारा कब्रनि खां शाम मुल्क में महशर जो मैदान लॻंदो। को पाकिस्तान खां पैदल हलंदो, को इंडिया खां पैदल हलंदो कब्रनि मां। मुंहिंजा प्यारा दोस्तो उन्हनि खे कपिड़ो बि कपिड़ो न हूंदो, पर कंहिंजी नज़र हेठि न पवंदी, न कंहिंजी नज़र बि मथां पवंदी। एॾो रब जो खौफ हूंदो। उन क़यामत जी ॾाड़े अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो त मां हौज़े कौसर जे मथे बीठो हूंदुसि। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उन्हनि गुनाहगार उम्मतनि खे पाणी प्यारे रहियो हूंदुसि। हिकिड़ो इहो मकाम या रसूलल्लाह उन मकाम ते न पायूं त पोइ अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐ मुंहिंजा गुलाम ॿियो मकाम त पुल सिरात जिते मुंहिंजा उम्मती किरंदा उथंदा रोईंदा जहन्नम खां टकंदा। उन पुल सिरात जे मथे आशिक चयो आहे त गुनाहगारनि खे महशर में, गुनाहगारनि खे महशर में छॾाईंदो रसूलुल्लाह हुक्म साबाए दोज़ख जी विसाईंदो रसूलुल्लाह। चो चो गुनाहगारनि खे महशर में, गुनाहगारनि खे महशर में छॾाईंदो रसूलुल्लाह हुक्म साबाए दोज़ख जे विसाईंदो रसूलुल्लाह। प्यारा मुसलमान बारो अल्लाह जे हबीब फरमायो उन पुल सिरात जे मथे जेके मुंहिंजा गुनाहगार उम्मती किरंदा उन्हनि खे मां हथड़ा ॾेई पोइ पुल सिरात पार कराईंदुसि। अबा नसीब वारा आहियूं या न? खुदा जी ज़ात जो कसम जे वई तूं सोच त असां उन नबीअ जा उम्मती आहियूं जंहिं नबीअ जे लाइ नबियनि दुआऊं घुरियूं। उन नबीअ जा उम्मती आहियूं जंहिं नबीअ जी उम्मत जे लाइ नबियनि दुआऊं घुरियूं। अल्लाह सही उम्मत असांखे अदा फरमा, पर असां बेक़दरा आहियूं या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। ॿियो टियों मकाम कहिड़ो आहे? पाण फरमायाऊं कई आशिक फरमायो आहे पुछो सहाबन हुंजो खोड़ टोलियो अवां खे मोहम्मद असां किथे ॻोल्हियो। पुछो सहाबन साईं हुंजो खोड़ टोलियो। उहे टोलियूं कहिड़ियूं? हज़रत आदम जी उम्मत, हज़रत नूह जी उम्मत, हज़रत यहया जी उम्मत, हज़रत ईसा जी उम्मत। इहे टोलियूं, इहे जमातूं, इहे उम्मतियूं या रसूल अल्लाह महशर जे मैदान में ईंदो असां कीअं सुञाणींदासीं तव्हां किथे पाईंदासीं? पोइ सहाबन पुछो साईं हुंजो खोड़ टोलियो अवां खे मोहम्मद असां किथे ॻोल्हियो? चया एक नेड़ ऐं बदकारनि जे विच में। सुभान अल्लाह। फरमाया टियों मकाम जॾहिं मुंहिंजा गुनाहगार मूंसां मोहब्बत करण वारा उम्मती मुंहिंजा गुनाहगार गुनाहनि जूं भरियूं खणी मुंहिंजा प्यारा महशर जे मैदान में ईंदा पोइ उते मां दुआ में मसरूफ़ हूंदुसि। चो सुभान अल्लाह।
उहे मुझा गुलाम मुखे चौधारी फिर होदा सब नबियन का थींदा थींदा हजरत बाबा आदम थींदा तो अब्बुल बशरा असा के हिन महशर जे मैदान में असा जी सिवा कर हजरत आदम पंहिंजो उज़्र पेश कंदो नूह थींदा ईअं नबियन का थींदा थींदा ईंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो पर हिकिड़ो आवाज ईंदो मुंहिंजो मुस्तफा पाक पधारो लखन में मुंहिंजो मुस्तफा पाक पधारो लखन में जीअं गुल गुलाब असोइणो गुल में जीअं गुल गुलाब असोइणो गुल में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन में जियां गुल गुलाबी असुहिणो गुलन में जियां गुल गुलाबी असुहिणो गुलन में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन में असर में सवेरा जराना सुभान अल्लाह अशर वेल होंदा सवेरा जराना होंदा कई के भील के कोली कई उम्मत जो हिंदू मुझा प्यारा दोस्तों उन जी हो गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैहि शायर फरमाए अशर वेल होंदा सवेरा जराना में मोहम्मद म्यार के वारा पर का सुनाड़ा हुंदस छोट कारे दो हुंदस छोट कारे दो झंडो हथन में मुंहिंजो मुस्तफा पाक पधारो लखन में प्यारा मुसलमान बारो उन महशर जे मैदान में अल्लाह जा हबीब फरमाइंदा मां उन गुनाहगार उम्मतन जे विच में होंदसि सुभान अल्लाह पोइ अल्लाह जे भी फरमाए तो क़यामत जी तैयारी कई आहे अर्ज कई या रसूल अल्लाह न मूं वटि को ॿियो अमल आहे फ़क़त तो रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे मुंहिंजे हबीब फरमायो तो मूं सां मोहब्बत करें थो त क़यामत जे ॾियारे मूं रसूलुल्लाह सां गॾु हूंदे अदा अरबी जी फरमाइश आहे हिकिड़ो लाहौर जो बुज़ुर्ग हो हिते ॾुअण वारे खे अलाए छा चवंदा आहियो माल ॾुअंदो आहे जेको दरार ॾुआई करण वारो धनार कपड़ा फाटिल आहिनि धूड़ लट मिटीअ मां गॾियल आहिनि पर अखियुनि में इश्क़े रसूल में रोए थो पियो मुंहिंजा प्यारा दोस्तो छा पियो चवे फरमाए तो रोई करे रात जो अर्ज करे तो इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद है दिल कई दीवानिया इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया चो चो वाग खुली बोंदी इश्क आवाज़ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया रातानिया रातानिया अदा रोई रोई ओ मानो म्यार के वारा चवल मस्तानिया है मानो चवल मस्तानिया इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद
दिल कहे दीवानी आ फट फिराक जातने पिया दिल जे गाव कया तो हाणे हिते जीअण जंजाली आ चो इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद है दिल कहे दीवानी आ इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद दिल कहे दीवानी आ यारा मुसलमान बारो माल जो धनारा लाहौर में मुझा प्यारा रसूलुल्लाह जे इश्क में उन लाहौर जे शहर मालिक दुआ माण्हुनि खां पियो पुछाए बाबा मदीनो किथे आहे मां मदीने वञा तो माण्हू चवण लॻा पैसा आहिनि यार पैसा कोन्हे ॾोकल मूं वटि न आहिनि मदीने वञण जी मूं वटि ताक़त न आहे पर मदीने वञण जो शौक़ आहे अल्लाह मूंखे कॾहिं रसूलुल्लाह जो गुंबद ॾेखारींदे मुंहिंजा प्यारा ईअं रोईंदो रोईंदो रेल स्टेशन ते आयो आ लाहौर जी स्टेशन ते आयो कई खां पुछी बाबा मदीने वञणो आ ॾे ख़बर मदीने कहिड़ी गाॾी वेंदी आ चव लॻा बाबा मदीने ॿी त गाॾी कान वेंदी आ पर अच कुझु मां तो रस्तो ॾसियां जो सुभान अल्लाह वेचारो हिकिड़ो कुली सम्झंदा न सामान खणण वारो माण्हुनि जा सामान रेलगाड़ी में खणण वारो उन चयो आऊं कराची वञा पियो हलिया तोखे आऊं कराची पहुचाए छॾियां मदीने वठी हलां चओ सुभान अल्लाह अहिड़ा बि आशिक़ गुज़रिया पोइ उनखे खाराईंदो प्यारींदो उन टाइम ये जहाज उॾामण वारा कोन बेरी जहाज हुआ बेरी जहाज़नि जो उते रेल मां कैंट स्टेशन दे लाए चवण लॻो बाबा साम्हूं दरिया समूंड इतां खां बेड़ा मदीने पाक वेंदा आहिनि बस इहो एतिरो मूंखां पियो तो मां लाहौर खां हेसि ताईं खणी आयो आहियां ख़र्च बाड़ा भरे आयो आहियां तूं अल्लाह जे हबीब जो आशिक़ा पतन परवानो पर यार उन रोअण खां बस कान कई मुंहिंजा प्यारा जॾहिं सखर पइजे पुछे बाबा मदीने पे ता आहियूं या न या हैदराबाद पेचे तॾहिं खिड़कीअ मां न्यारे त बाबा मदीनो आयो या न माण्हू खां पुछे बाबा मदीनो किथे आ बाबा मदीनो अञा ॾोर आहे मुंहिंजा प्यारा रोई रोई दरिया ते आयो क्यामणी जे बंदर ते आयो मुंहिंजा प्यारा घास बंदर तां जहाज निकिरंदा हुआ उते रोए पियो कई पुछो बाबा ॾे ख़बर रोए पियो छाजे लाइ छा हिन जहाज में तुंहिंजा माइट चढ़ियल आहिनि न साई पोइ तूं रोए छाजे लाइ पीज चवे थो यार मूंखे मदीने जी सिका यार मूंखे मदीने जो साईं जो गुंबद ॾिसणो आहे अलाए कॾहिं जिते 70,000 मलाइक ॾोटो ॾियण था उते मां पहचंदसि अलाए न उते बि हिकिड़ो कूली आहे जंहिंखे रब दिल में रहम विधो दिल में रब रहम विधो उन ची ॾे ख़बर यार रोई थो यार मदीने वञा तो वसायल न आहे हिन में कागज़ आहिनि जिन साईं पैसो न आहिनि ॾोकड़ा चयाण हीअं कर हे मुंहिंजा कुलीअ पिया वारा कपिड़ा पाए ही हाजिन जो सामान खण पोइ फलानो कूली उन सां गॾे थो छॾियां ऐं तूं उते पंहिंजा कपिड़ा विझी मुंहिंजा कपिड़ा वरी वापसि रवा वाह आशिक़ वाह जहाज में चढ़ियो पर रोअण खां हो बस न करे बार बार छो तो हुनखे यकीन न हो त मां मदीने पहुचंदसि अलाए न मुंहिंजा प्यारा दोस्तो अर्ज़ पियो करे मौला मदीनो ॾेखार पोइ भले मार लहन हो जागा खड़न जा चो मौला मदीनो ॾेखार पोइ भले मार लहन हो जागा खड़न जा हित खिणी सीर समूंड जी आमद जाम उकार पोइ भले मार लहन हो जागा उखड़न जा मुंहिंजा
मुझा प्यारा रोईंदो रोईंदो मुझा प्यारा जने मदीनतुल मुनव्वरा जिते का मदीने दा बेड़ो रवानो थियो परे का जी हिता का रात जो बेले जो बत्तियों नजर अचन या आधी रात अल्लाह जे महबूब जे शहर जो बत्तियों नजर आयो सुभान अल्लाह तडे हिकड़े पुछे तू रोए छो बियो वनी त मदीने पियो यार मूं वटि कागज़ी कारवाई मूं वटि न आहे पासपोर्ट न आहे पैसा न आहिनि अलाए उतां जी पुलिस मूंखे लाहिण ॾींदी अलाए न वरी तो उतां मोटां ये रोई करे अर्ज कयाई छो था हर हर हकीमन दे मोखे खणा चाक थी दस मदीनो घुमाए अचो चौथा हर हर हकीमल चौथा हर हर हकीमल मोखे खणो चाक थी दस मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी भी दवा कान मुखे मदनी आज दरते लड़ाए अचो मुखे उम्मीद अल्लाह में आगणी मां मदीने देवींदस कंधार बेधणी खैर मुझो घुरो था वो आशिक पियो चवे जो खैर घुरो था तो मूंखे मदीने पे जायो न त मां इते मरी पवंदो खैर मुझो घुरो था अमे जे कॾहिं त मदनी आज दरते अदार बि लनाए अचो छो था हर हर हकीमन मुखे खणो चाक थी दस मदीनो घुमाए अचो प्यारा मुसलमान बारो रोए तो इं जो उन चयो त पुलिस तोखे अॻियां कोन छॾी दी दाहा करे आशिक चवे तो या इलाही तो आशिक जे खल के अहड़े जात हिकड़ा वियन वादन ते प्यारुअन सारे रात पो पिर फुटी पिर बात वनी मिलो कल मोहम्मद से सुभान अल्लाह मुझा प्यारा रोई करे अर्ज करे तो या इलाही बचाई जबारी आया गुनान जी गोदड़े न को पैसो पतण जो न काम कई जारी आया उगाड़े डिज पांद पनाह जो उठो अर्श अजीम का अदा खल क्यों खल कणहार पियो सब महार निवारियो पर हिकड़ी बिना महार पो उन्हीं जे आधार हिनी मदीने वारो साईं पो उन्हीं जे आधार पई वड़का हिन वग में इं जो मुझा प्यारा गार बुधाई मुझा प्यारा अर्ज के मौला मदीनो नथो दिसा त आऊं दरिया में बुढ़ो बेहतर आया सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया उलमाए हक उलमाए सुन्नत गाल समझ में अचे भी आवांगे आऊं दरिया में बुढ़ो सही आया
पर अल्लाह जो शाना तकदे जे मथे मुंहिंजा प्यारा कुदरती हिकु अहिड़ी शइ आई तकदो आयो मदीनतुल मुनव्वरा खां अलाई दूर खणी वियो कई 100 किलोमीटर जे फासले ते खणी वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो हे धनारो मेहन गोहन डुअण जो अयन डुअण जो कारीगर हो मुंहिंजा प्यारा मुसलमान ॿाहिरो ईअं दरिया जे मथे चढ़ियो हिकु अरबन जो ॻोठा बाराड़ी जा उन्हनि मुंहिंजा प्यारा वाड़ जे ॿार वाड़ चवंदा आहिनि गोन जी वाड़ हुई उन वाड़ जे हिकिड़ो ज़ाल मुड़सा पाण में विढ़नि था उन जी गो डुअण में नथी अचे माना गो दुआई नथी करण दे मुझा प्यारा दोस्तो पान में विड़न था ये आस के रसूल मिणी पुछाइंदो जे गुजरो उन्हनि का इशारतन पुछी त अवा हे शोर छाए विड़ो छो ता अरब हीअं इशारो करे त ही गो डुअण कान थी दे हे कारीगर अगे हुयो चवंदा आहिनि त रब ॿुधंदो आ त अलाए किथां सोंझ कंदो आ रब ॿुधंदो आ त अलाए किथां वायर वसील करे छॾींदो आहे प्यारा मुसलमान ॿारो उन अरब खे जी बियो माथो डुआई करे ना अरब चो अच असां अक कारा कया वरी तूं हिन खे डुअंदी मुंहिंजा प्यारा कारीगर जो रुगो गो जे पुठे ते हथ लॻो त गो भी रही कारीगर जागे हो रुगो हीअं रुगो हथ घुमाए गो जे पुठे ते गो भी रही बिगैर न वंग हुदई न डावण विधई न रसो पेर में विधई गो खे गो डुआए करे मुंहिंजा प्यारा उन खां पुछई रोई छाजे लाइ तो जी मां रसूलुल्लाह जे रोज़े ॾांहुं आ पियो इशारतन चयां मां रसूलुल्लाह जे रोज़े ॾांहुं आ पियो क़िस्मत कान पई थी पोइ ऐ मौला घुमाए तो बाज़ार मदीने जी बाजार मदीने जी अखड़ संसा दरबार मदीने जी दरबार मदीने जी गुलण सजो शायल गुलजार ॾिसां गलिया माशर मदीने जो बाज़ार ॾिसां भलियो गुलण सजो छायल गुलजार ॾिसां गलिया करिया त ज़ियारत मां हिकु वार मदीने जी हिकु वार मदीने जी कर कर में पली जेते अदा सालन खां सिकायल आ कर कर में पली जेते सालन खां सिकायल करिया त ज़ियारत मां दरबार मदीने जी अल मुख्तसर उन अरब चयो त मूं वटि ड्यूटी कंदे चवंदा त भाग सां नसीब सां कंहिंजो बि रीस न आहे उन चयो हओ पोइ उन पाकिस्तानी हिकिड़ो ॿियो तर्जुमान रखियो हिन आशिक जे लाइ त ही जेकी ॻाल्हि करे थो सो मूंखे ॿुधाए पोइ ईअं तर्जुमे में ॻाल्हि थींदी हुई आशिक किथां आयो आहियां जे मां पाकिस्तान लाहौर खां आयो आहियां छाजे लाइ आयो आहियां चए अदा मूंखे उमिरि जी ख़बर न आहे अदा मूंखे उमिरि जे अहकामनि जी ख़बर न आहे अदा मूंखे हज जी ख़बर न आहे अदा मूंखे काबतुल्लाह जी ख़बर न आहे मूंखे सिर्फ़ मुंहिंजे महबूब जो साओ गुंबद ॾिसणो आहे जो उते महिमान थी मां हिकु ॾींहुं रहां ॿ ॾींहं रहा पोइ मुंहिंजा प्यारा उनखे चवे थो रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो थिया दरबार मदीने में चवे दिल थी त दिल भर जो जा मेहमान मदीने में अखियुनि वेई
सारोज़ो हो जल नज़रो नज़ारन में अखिन वेई सारोज़ो हो जल नज़रो नज़ारन में मुनारन में वेठो न्यारा मुस्लिम साल मदीने में चवे दिल जे त दिल बर जो हो जा मेहमान मदीने में जॾहिं इहा उन ॻाल्हि ॿुधी उन अरब त उनखे चई तोखे आउं हिकु वाड़ो मदीने में ॿियो वाड़ो मके में खोले थो ॾियां तो जो अहिड़ो इकामो तो ठारायां त जॾहिं दिलि चए पाकिस्तान वञ जॾहिं दिलि चए त मदीने पाक अचे अहिड़ा भाग कंहिंजा थींदा हाणे तव्हां असां रूह इन ॻाल्हि ते गौर कयूं दादा तूं असां नथा वञूं भले ग़रीब आहियूं पर तूं असां नथा वञूं छो या इश्क जी चिणग हिन दिल में पैदा कर ॾिस कीअं तो ॿेले खां रसूलुल्लाह मदीने घुराए ही सीनो रुगो मोहब्बत सां भर छो अल्लाह पाक मेराज वारी रात जिब्रील खे भी फरमायो जिब्रील ख्याल कजा ही इश्क जो मामलो आहे जन्नत में थोड़ो ख्याल करे बुराक जो इंतिखाब कजा जिब्रील जरे जन्नत में आयो वादीअ में त 40,000 बुराक हेक जेड़ा कद हेक जड़ो नियारण हेक जड़ो हलण हेक जड़ो त अर्ज कई तुंहिंजा अहिड़ा इशारा मां कीअं समझा जंहिंमें इकरार भी आ इनकार भी आ मौला मूं तुझो इशारो समझो ही कोना ये सब हेक जेड़ा बुराक चरण था पिया तुझो इशारो केड़ा रब फरमाया अञा वादीअ जो चक्कर लगा वादीअ चक्कर लगाए त हिकड़ो बुराक आ जेको कमजोर आ मुंहिंजा प्यारा अखियुनि मां नीर वहन था जिब्रील पासे में वही चवे थो बुराक ही जन्नतुल फिरदौस आ दुखन वारी तकलीफन वारी दुनिया आहे दुख दुनिया में बुखार दुनिया में बीमारी दुनिया में बुराक दे खबर पो हिते रोई छाजे लाए तो अर्ज कयाई ता इश्क अवां जे ओ मिठड़ा मोहम्मद दिल कही दीवानी अल्लाह पाक छा इशारो कयो त जंहिंजो इश्क मुस्तफा सा सीनो भरल हुजे उन बुराक के खणी मुझे महबूब जी सवारी जो इंतखाब कजा मुझा प्यारा दोस्तों हाणे जिन माण्हुनि हिनखे मरंदे ॾिठो जिन माण्हू मरंदे ॾिठो छो त अॻे हाजी वेंदा त 3 महीना 4 महीना उते कमाईंदा हा हज कंदा हा पोइ मोटी ईंदा हा अॼु की ॻाल्हि न हुई अॻे ज़मानो ॿियो हूंदो हो तवाफ जो करे पियो मुंहिंजा प्यारा दोस्तो हाजी मोहम्मद इदरीस उन जी तर्जमानी फरमाई आ काबतुल्लाह जे तवाफ जे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आ अदा पाण के बिलो करे जिते हर को थो फिरे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह तो उहे साथी मिलिया चवण लगा अदा तूं त मरी वियो हुए चई मूंखे मारे वेठा हो पर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मूं अलाए मूं ईअं पे दुआ कयो त मदीनो मदीनो सदा साह सारे मदीनो मदीनो सदा साह सारे खबर ना वेंदुस अल्लाह मां ते मारे मदीनो मदीनो सदा साह सारे मदीनो मदीनो सदा साह सारे खबर वेंदुस अल्लाह मात मारे मदीनो मदीनो पो उन आशिक उन जी दावत कई पेरी मोहताज ही उन्हनि जो हाण मोहताज हे इन्हनि जा आहिनि त दोस्तो नमाज पढ़ी पर इश्क मुस्तफा हुजे रोज़ो रखी इश्क मुस्तफा जे इश्क मुस्तफा ना है त हे असांजा जिबा हे असांजा पटका कई कम जा ना है मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो सिर्फ मोहब्बत दिल में दार मदीनतुल मुनव्वरा में मुंहिंजा प्यारा हिकिड़ो यहूदी आ जेको रसूलुल्लाह जी दरबार में आयो
या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा वडा अमीन आयो सादिक आयो मुझा प्यारा पान चवे थो त मुझी न्याणी आ ए मुझा हबीब मां शाम मुल्क ना वनी रयो आया हे न्याणी मुझी तवा वठ अमानत तौर छड़े थो वना असा चऊं था दुनिया जो अमीन वडे में वडो अमीन रसूलुल्लाह उन खां वधीक को वडो को अमीन हुई कोन दुनिया हाणे मुल्क शाम तिजारत जे नीयत सां आयो पर अल्लाह जो शान आ मुंहिंजा प्यारा दोस्तो आंधी आई आ तूफान आयो आहे अखियूं नज़र विञाए आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो 3 या 5 या 7 सालन खां बाद में आयो जॾहिं मोटी आयो रसूलुल्लाह जे दरबार में न्याणी पंहिंजे वरताई हलियो घर न्याणी जॾहिं कलमो तवार कई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह प्यारा मुसलमान बारो कावड़ जी पियो चवण लॻो ऐं न्याणी भला तो अमानत में रसूलुल्लाह ख़यानत कई आ माज़अल्लाह न्याणी चवगे न बाबा उन मुखे कदे भी इस्लाम जी दावत कान ॾिनी मुखे कने उन कलमो कोन पढ़ायो मां पाण मुतासिर थी करे कलमो पढ़ो आ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो न्याणी चवण लगे बाबा कावड़ जन मां तो जेला वञा थी हकीम खां दवा वठो अचा सुभान अल्लाह गोठ मां निकती मदीनतुल मुनव्वरा में आई पुछा कई मुझो महबूब किथे आ चो सुभान अल्लाह चो दावत ते वेला पो रसूलुल्लाह जा 7 साल जेकी रही तो कदम तो सुञाणींदी हुंदी न जिते महबूबन जी नालाइन लगल हुई उता मिट्टी खया शीशे में बंद करे ची बाबा पट्टे ते लेट पाटिए ते लेट या खट ते या जमीन ते लेट मां हकीम का दवा वठी आया खुदा जो कसम आ एड़ो हकीम दुनिया ते कोमो दुनिया डिठो ही कोन प्यारा मुसलमान बारो अल्लाह जे महबूब जी वा पेर नवारी मिट्टी जड़ी अखन में विधी आए उन जो नजरों मोटी आयो चवण लगो न्याणी ओ केड़ो हकीम आ जई जी दरता यो मिट्टी तो खणी आई आ चवण लगी बाबा मां ओ हकीमन जो भी हकीम आ नबियन जो सरदार आए मुझा प्यारा गुबारुल मदीनते शिफाउन अल्लाह जे माओ फरमायो मुझे मदीने जी मिट्टी में दुज़ में लट में धूड़ में भी अल्लाह पाक शिफा रखी आए आशिक इन जी मुझा प्यारा इन मिट्टी जी एओ मदीने मां मिट्टी खणी अखन में विधे इन जो तर्जमानी कई आहे त न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से उठा ले आए थोड़ी खाक उनके आस्ताने से मुझा प्यारा दोस्तों छुरी कई जिया अखियों कलंदो सा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जिया अख कटे तिया अख जो नूर तेज थे छुरी हणी अख मां बाहर कढई पर नूरे नजर अन्या तेज थे यानी ही छाए जी को आम हकीम ना है ही वो हकीम है उन हकीम जे पेरन जी मिट्टी आहे जेतरो तो अख के नुकसान दे रब अन्या वादारे कदो जे हल त हलो यार अदा पाक मदीने हल त हलो यार अदा पाक मदीने ओ दसवे मियां मेरे यार दा
न्याणी वो हकीम ॾेखार वो हकीम मां ॾिसण चाहियां थो मुंहिंजा प्यारा दोस्तो वो अल्लाह जो प्यारो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिया दर न खपनि चवंदो अची हिकिड़ो हुजा ॿिया दर न खपनि हिकिड़ो हुजा दरबान मदीने वारे जो हर रोज बुहारा अखड़न सा अहवान मदीने वारे जो हिन धरती ते हिन दुनिया ते ओ जियार मदीनो जन्नत आ जियार मदीनो जन्नत आ छो त कयल मंज़ार कबरी ऐलान मदीने वारे जो सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो आयो रसूलुल्लाह जे कदमनि ते